ता कुकुड़ त भलो आयो भजी विंदो गुल भाउ तू बसड़ी करे वेही ॾिस कीअं तो दम हलाइण आहे जुमे जे कुकड़ खे वॾा वॾा मूंखे अलाए छो ख़ौफ़ थो थिए किथे अता वारो कुकुड़ जमालो न करे वञे 5 मिंट या परवाह ई न कर 5000 ते 10000 बीण 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 आए को 5000 ते 10000 बीण आए को साईं बीण 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 राणा बकरी खपाए आयो आहियां 5000 आहिनि तूं रुगो कुकड़ जी पक दे भाउ तू ईअं सम्झ बकरी खपाई न आहे हिन कुकड़ ते जेकॾहिं करोड़ रुपया रखजनि न घटि न सम्झ अथई दम तू ही मिलाए राणा खान अरे जुमा राणे खान जो राज वॾो आहे हा हलिया वटि भाउ खां पैसा अचे राणा बकरी मां बिज लाइ खपाई आहे किथे हे कुकुड़ बि बिज थई 5000 खां बीणा टीना करे ॾींदी वठेसि सोचो छा था नारो नारो नारे हैदरी संगत नारो लॻियो न न कजाए मां थोरी नारो आयो आहे भाणे आयो आहे तवक्कल कर तवक्कल कर तवक्कल वारे जा बेड़ा ई पार हूंदा आहिनि जुबान ते वठ चाचा खां कढ न पैसा खीसे में विछूं भैया वठ 5000 जुमा हनिया त लायो न मैदान ते आजो हलिया अचो अरे अचो अचो मरियो मरियो यो थी या खड़ा ओ या खड़ा अचो आजो आयो राणे यार को आयो अरे इयो छाबाल ये पेरो ने बिया री खा हां हरियो हरियो अचो हज पिया अच पुट ये आने ने बड़ा या मरे पे ओ या खड़ा ये 5 मिनट वाह अरे वाह जवान है नहीं हां अरे राणा मार पवंदई मां बकरी खपाई बिज जे पैसनि जे लाइ मुंहिंजी बकरी बि वई त बिज बि वियो रेडियो न कर रेडियो खटे आ त बर पिया कुकड़ जे बाजरी लाइ बि न ॾियां त वठी वञी खाराईस अरे भरे दे मूंखे पैसा अरे नीचे में हथ काट मिलण आयो धीअ इन में भला तू झुकड़ो ॾो हुनखे तो बदिरायो छा जो रोए थी चाचा मां दाहूं न कयां हा त पुलिस वारा अधे खे थोरे ई ॿधनि हा धीअ हुनखे पंहिंजनि अफ़ालनि बदिरायो वॾेरे जो मौत वॾेरे जो मौत वॾेरे जो मौत छा इहे ख़बरूं माण्हू वॾेरे खे नथा ॿुधाइनि पक सां इहा पुलिस बि वॾेरे ई मोकिली हूंदी हिकिड़े चंडे खे त पुलिस वठी वई ऐं हो ॿ मांडा हुन ॿिनि खे ज़मीन ॻी वई छा जो हिन महिल ताईं घर न हिन आया बाबा वारो कर अस्पताल पुॼा वॾो पुटु हथनि माथो वॼई अरे छोरा छा थियो आहे तुंहिंजे भाउ खे ॿुधाए त सही बाबा किरण ॾंडो आयो अथसि किरण पर किरण जो भाणे ॾोह कहिड़ो कयो जो हुनखे ॾंडो आयो अथई हुन बकरी खपाए ऐं अधे वारे कुकुड़ ते रखी शर्त जीअं ई कुकुड़ हाराएगा न हुन झले करे ॿिए हथ जो ॾंडो हयुसि ख़ुदा जी का मार पवंदव मुंहिंजे लाइ त जीअं ई जनम बढ़ाए छॾियो अथव बाबा अधो रोशन किथे आहे अधे राणे जी पटी कराए तूं न उन मोतबर खरी पुलिस वधी वई आहे वञ वञी करे गानो कराया तेरे अस्पताल पुॼायूं राणा ओ राणा सोट वॾी का निभागी रहंदा कल्ह तोखे मार ॾिनमि अहिड़ो पारातो ॾिनई कुकुड़ बि भॼियो त मथो बि पाटी पियो अरे रे ॾो वरी हिन गुगदाम ॾे पिरकार तव्हांजा पंहिंजा भला न हुजनि
अहिड़नि पुटनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? निभागा कंहिं जाइ जा हिकु न पर टे टे ॼमी पिया। छोरा पपन छॾ कंगे जी पचर, गिराकनि ॾे ध्यानु ॾे, गिराकनि ॾे। मां कहिड़ो ध्यानु ॾियां गिराकनि ॾे? तुंहिंजो ध्यानु लॻो पियो आहे न। छल को सुठो गिराक ॾिसे होटल में, वात पटिजी थो वञे, गिग जी गोॾनि ते थी किरे। फकीर जॾहिं बि सुर्खियाणी थो अचे, असां वारो सेठ शीख थी थो वञे। तो बि ॻाल्हायो, मां तुंहिंजो नालो वठां थी, होटल जे बूढ़नि जहिड़ो बूथ कयूं बीठो आहीं। अरे छोरा, तुंहिंजो ॻाल्हाइण कंहिंखे वणे ई न त पोइ विच में टपो छो थो ॾी? बरसात वसण खां पोइ मौसम ख़ूबसूरत ऐं थधो थी वेंदो आहे ऐं ॾेॾर टपा ॾींदा आहिनि। कुझु माण्हू सुठी शइ ॾिसी टपा ॾींदा आहिनि, कुझु माण्हू सेठ वांगुरु दिलि में। जुमा खान नियत साफ़ हुजे न, माण्हू अलाह जी मखलूक खे ॾिसी सुभान अल्लाह चए। अचे ही वठो तव्हांजो पाणी। एतिरो पाणी गरम नादीअ मां भरे आयो आहियां, गरम हंडे मां। ॾिठई सेठ, गिराकनि शिकायत कई न, सवेल चयोमांइ त नादीअ में बर्फ विझूं। सेठ चयो त चांहि गरम पीअनि था, पाणी बि पी वेंदा। फ़कीर साईं, बर्फ ॻोठ में को नथी मिले। सेठ दिल पर बर्फ ढेर लॻी पई आहे, मूंखे ॾे पैसा त मां वठी आणे ॾियां। सेठ पैसा ॾियोसि त गिराक थधो पाणी पीअनि। खोड़ पैसा खोड़। अच जुमा, बर्फ वठी आ। हाज़ुर सेठ, अचां थो। हदिर जी इज़त आहे, बाक़ी कारीगर जी न आहे। भला तव्हांजी मर्ज़ी। असांजो नालो न वठ, मूं हाज़र ते जा रंग। मन ठार तूं माठ कर, वरी झेड़ो कराईंदे छा? जड़ तुझे बाग गोठन फक्कार अंग्रेज की तोड़ ना हुआ ये तुम्हारो बाबा पीछे साबित करे देखारी ओ थजे घर घर में किड़ी करा होंदे। चाचा सबाजड़ा उहे त आहे ई कोन, घरनि में कीअं गिरी कलाम ॻाईंदो? अरे तू तो वो सपा कुल जो अंधो ही हो बाबा। दुश्मन जे घर में, सज्जन जे घर में, घर घर में टीवी हले थी ऐं हुन टीवीअ में घिड़ी ॻायो, माना त जहिड़ो घर में घिड़ी ॻाई न। चाचा सबाजड़ा अधे गुलाम खे फोन कई, ॿुधाए पियो त कंपनीअ में कैसेट बि मुंहिंजी तयार थी वई आहे, 4-5 चैनलनि जा प्रोग्राम बि मिलिया अथसि। कुल जलाल मशहूर थी वियो आहे, सॼे ॻोठ में मास्तर जो नालो मशहूर थी वियो आहे। जेको थो मिले मास्तर वारो छोरो राति टीवीअ में ॻाए पियो। को चवे उस्ताद जलाल जूं यादूं ताज़ियूं करे छॾियईं। राणा अदाकार कॾहिं तो टीवीअ में अचे? गिरड अधे रोशन खे बि केटीएन ते ड्रामो मिलियो थी, रिकॉर्डिंग हलेसि पई। अलाह कंदो त असांजा ॾुख लही वेंदा। खैर रही तो सनी छोकरनि खे चेड़ाईंदा, हाणे त मास्तर वारा छोकरा हथ बि कोन ॾींदसि। चाचा सबाजड़ा अधे कुल के शहर में अलाए केतिरा शादियुनि जा प्रोग्राम था मिलनि, लख लख 1.5 लख रुपए पर प्रोग्राम जो तो मिलेसि पियो। वाह 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 कजास रुगो मोटी अचे त रही पक्ष वटां शादी थो करायासि, रही पक्ष खे मां पाण ई राज़ी कंदुसि। अञा राज़ी न थींदो, पाण कमाए 1000 तारीख़, लख रुपयो तारीख़ वारो न्याणो थो मिलेसि। बाबा हुन जो ज़िद